पाणीअ जे वाइपे जे लाइ हलंदो सही। त तरे भगी किंगरी ठला फेरा ॾे न आणे न ने तब सलाड़ी वते साथ असीं त उहा जेका किंगर बि हवाले थी को 3 दॿे वारे जे हवाले थियो को उस जे हवाले को मींहनि जे हवाले त उहो ख़तमु थी वियो त पोइ वरी मूं चयो त मुंहिंजो को हिकिड़ो अहिड़ो म्यूज़ियम ठाहियां या इन्हनि जी कलेक्शन करियां त पोइ उहा कलेक्शन करण में ई मुंहिंजी शइ हीअ तव्हां ॾिसंदो त इहो रूपले कोलीअ जो मथे जो कोई इहो डफो आहे इहो हथ जो इस्तेमालु थियल डफो आहे। अच्छा वाह वाह साईं। आहे हिन खां पोइ वरी हीअ तव्हांखे इहो मुश्क आहे जेको हरण जी नाफ मस्क बिल्कुलु उहो आहे पोइ हथ जोड़ी आहे पोइ नांगमणी जंहिंखे नांग जे मथे हूंदी आहे उहा आहे मण जंहिंखे चवंदा आहिनि पोइ सैंड वॉच आहे खरमोवर आहे उन खां पोइ पंहिंजो ढारो आहे पोइ कंपास आहे हीअ आबे ज़मज़म आहे 1935 जो। अच्छा हाँ अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदव। ख़ैर असां साईं हिन वक़्तु असां अता मोहम्मद चानियो म्यूज़ियम ते पहुची चुका आहियूं। साईं असां सां गॾु आहे। साईं अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल आहिनि? शुक्र अल्लाह जी। साईं तव्हां सां मुंहिंजी 2 साल अॻु में मुलाक़ात थी अमेरिका में। अॼु असां पाकिस्तान आयल हुआसीं त तव्हांजी मोहबत असांखे छिके आई आहे। महिरबानी वेलकम सर, थैंक यू। ऐं मां तव्हां गुज़ारिश कंदुमि त थोरो तव्हां म्यूज़ियम जो असांखे ऐं असांजे दोस्तनि खे थोरो व्यू करे। जेकॾहिं तव्हां पाण ॿाहिरां खां ॾिसो त हीअ कुतर वारी मशीन तव्हांखे ॾिसंदी। वाह वाह। उन खां पोइ हीअ तव्हांखे हीअ नार जेको अॻे पाणीअ जे वाइपे जे लाइ हलंदो सही। त तरे भगी किंगरी ठला फेरा ॾे न आणे न ने तब सलाड़ी वते साथ असीं त उहा जेका किंगर बि लॻो पियो आहे त हेॾा ई तव्हांखे जंडरो मिलंदो जंडरा उहो कीअं ॿीर खयाऊं बरन में पियारी न पहूं भरियो जर जंडरनि में कोड़ा कन कहूं ॾींहां ॾींहं नऊं मूंखे विरे वेड़ी चंजो जंडरो बि मिलंदो त पाखड़ो बि मिलंदो त कजाहो बि होॾां तव्हांखे मिलंदो हेॾा ही जेको अमेरिकन कमांडो जीप तव्हांखे वाह वाह 1952 मॉडल मिलंदी। मथे ई जेको जंडो पियो मथे ई सही पियो आहिनि मुख़्तलिफ़ जेके शयूं आहिनि। ख़ासि करे मूं कोशिशि कई त सही एग्रीकल्चर जो सां रिलेट जेके असां सां राग सां रिलेट हीअ जेको तव्हांखे ॾिसो घरेलू वाइपे में अॻे हिनखे जंड बि चवंदा आहिनि हिनखे घरटी बि चवंदा आहिनि। इहा बि तव्हांखे हेॾा ही माटी जेका उहो खीर जूजू माटी बैत ॿुधंदा हुआसीं। हेॾा ही घड़ा मंझी तव्हां ॾिसंदो मुख़्तलिफ़ जेकॾहिं ही उखरी मोहरी बि हिते ही ॿाहिरि पई आहे। वाह वाह। मुख़्तलिफ़ जेकॾहिं अंदरि असां ईंदासीं त पोइ हीअ जेको आहे तव्हांखे जो जेको इल्मु आहे हुन में ही जेका जंत्री जेके ज्योतिषी जेके जंत्री ॿुधाईंदा उहे तव्हांखे हिते मिलंदियूं। मोस्टली हिते तव्हांखे हिकिड़ियूं गन्स मिलंदियूं जेके बंदूकूं पियूं आहिनि। इहे गन्स जेके आहिनि इहे जेके हुर स्ट्रगल जेका थी हुई हुर तहरीक हुई साईं बंदूका उखरियूं मोहरियूं इहे सॼियूं शयूं तव्हांखे भला हिननि शयुनि जो शौक़ु कीअं थियो तव्हां? यार शौक़ु न थियो इहो असल में मूं ज़रूरत सम्झी त हीअ शयूं ख़तमु थियूं पई। सही। ख़ासि करे शाह लतीफ़ जी जेका शाइरीअ में जेके शयूं आयूं जी जी उहे पोइ शयूं कई पठाण जे हवाले लाले जे हवाले थी वियूं को 3 दॿे वारे जे हवाले थी वियूं को उस जे हवाले को मींहनि जे हवाले त उहो ख़तमु थी वियो त पोइ वरी मूं चयो त मुंहिंजो को हिकिड़ो अहिड़ो म्यूज़ियम ठाहियां या इन्हनि जी कलेक्शन करियां त पोइ उहा कलेक्शन करण में ई मुंहिंजियूं शयूं अची वियूं आहिनि। जेकॾहिं असां ईंदासीं त थोरो अंधेरो लाइटिंग जो इशू आहे। पोइ हीअ तव्हांखे म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट जेके मिलंदा तव्हांखे सिंगी मिलंदी तव्हांखे सहेली मिलंदी तव्हांखे शंख मिलंदो बोड़ींडो मिलंदो मुरली मिलंदी मतिलबु बीनूं मिलंदियूं यकतारो हेॾां जलाल चांडी वारो यकतारो पियो उन खां पोइ अफ्रीकन हिकिड़ो यकतारो पियो उन खां पोइ बैंजो आहे पोइ चित्राली यकतारो ही वरी भगतन वारो जेको इहो तंबूरो आहे इहो आहे। मथे जेकॾहिं तव्हां वञो त हीअ जेको हुनजो पंहिंजो जेको इहो खॾी ठाहींदा आहिनि जंहिंमें कपिड़ो उणत कंदा आहिनि सही उहो बि तव्हांखे मिलंदो हिनखे काठोड़ो बि चवंदा आहिनि। हेॾा ही दंबूरी आहे जंहिं ते मोरो जेको तालिब जेको पालारी जेको मोरो ॻाईंदो हुयो उहा दंबूरी आहे। उन खां पोइ हीअ शाह लतीफ़ हिनखे हे पोइ तव्हां माशाल्लाह हिन में महिनत वॾी लॻी हूंदी शयुनि खे गॾु करण में। महिनत किथों माना तव्हां इहे शयूं हथु कयूं? हीअ रांदि में शयूं थियूं आहिनि हक़ीक़त इहा ॿुधाईंदो महिनत हीअ शयूं गॾु करण में मूंखे त मज़ो आयो। हिकिड़ो माण्हू चवंदा यार मूं वॾो पोरियो कयो ईअं पोरियो कुझु कोन्हे इश्क में रांदि में
सही जाम शयूं गॾु थी वियूं पोइ सिंध जे माण्हुनि इश्क जो इश्क आहे जेको मूंखे इहे शयूं ॾिसी करे उन्हनि माण्हुनि बि ॾिनियूं आहिनि हेॾा ई जेको रुबाब आहे रॻो थियो रुबाब वॼन वेल सभु कएं लुछण पुछण न थिए जानवरीअ जवाब सोई ऐं नज़ाब साई रोहत राहत रूह जी रबाब आहे हेॾा दम हीअ बि तंबूरो जेको भॻतनि वारो आहे हेॾा ई सारंगी आहे रिंजन में रड़ थी कर सारंगीअ साज़ इहो इश्क जो आवाज़ माण्हुनि लेखे मुंद वाह वाह हे मथे छा आहे मथे ही जगह पिंजण आहे मूंखे अच्छा। माउ मिजाज पिंयारे जीअं पिंजियो हथनि छॾी हाज वई सार संदन मां इहा पिंजण आहे ही सारंगी आहे ही तव्हांखे छेर जेका ॿधंदा आहिनि उहा आहे उन खां पोइ सुरंदो आहे उन खां पोइ बीन आहे ही बि सुरंदो आहे ढोलक आहे हेॾा खमाच जेको शाह लतीफ़ ॻायो आहे सिंध जो अवाइली पुराणो जेको साज़ उहो आहे हेठि नगारा बि तव्हांखे ॾिसण मिलण में ईंदा आहिनि पीर बि पिया आहिनि भाला बि वाह पिया वाह वाह आहिनि। वाह ऐं मां वरी हिकिड़ो ॿी शइ तव्हांखे यादि आई हे ठपा हा। वाह वाह ये ठपा- गुम थी विया आहिनि इहे साईं ठपा ही साईं ही हथ जी उकर वारा ठपा आहिनि ही ख़ासि करे हिते खटी जेके आहिनि जी, जी। रंगत जो कमु कंदा कपिड़े जो पोइ पोर हणंदा हिनखे पोर पुनः कयाऊं पोर सही इहो पोर ऐं माशाल्लाह मां ॾिसां थो तव्हांजूं तस्वीरां बि लॻल आहिनि तव्हांखे ट्रेवलिंग जो बि तमामु घणो हा शौक़ु हा आहे। मुल्क घुमिया अथऊं इहो इन मुख़्तलिफ़ शहरनि में हेॾा ई जेकॾहिं कुझु मुख़्तलिफ़ जेके हा, तव्हां ॿुधायो। दिलियूं पियूं आहिनि जो हेॾा ई अर्ट पिया आहिनि ही जेको आहे सही ही जेको आहे पई कीम पिञाए अमड़ मुंहिंजे आसरे हणी लत चरखे खे पूणियूं पाणीअ पाए कतिम जंहिं लाइ सो कोहारो केच वियो हीअ जेको आहे न इहो अर्ट बि आहे हेॾा धवण बि आहे धव धव धवण वार अॼु पण आगड़ियनि जी बारे मच मिजाज जो ऐं हिन पथर जो छा राज़ आहे सभिनि खां मुख़्तलिफ़ लॻे थो गिलोड़ी जेको जिथे शहीद थियो हुयो उन सामीअ जी मड़ीअ ते ही पत्थर हुयो ही चकी बि उतां जी आहे जेका अच्छा। चकी जंहिं ते अन्न पीसंदो हुयो इहा चकी बि उते हेॾा ई पलाण पियो हुयो हेॾा ई हलूं पियो हुयो सही हुन पासे इहा जेका ज़ीन पे इहे घोड़े ते रखंदा ऐं हीअ जेका हीअ जेका कुर्सी हीअ लोहार जी जेका लोहार आहे उनजी टिपिकल जेको कुर्सी वेहण जी उहा बि हिते तव्हांखे मिलंदी आहे मुख़्तलिफ़ ही जेके तव्हांखे ठिकर जा थांव बि मिलंदा सही हा हेॾा फोन आहिनि रेडियोज़ आहिनि मुख़्तलिफ़ ही जेके भोण बि पिया आहिनि पाखड़ा पराण वेलणा मुख़्तलिफ़ जेके शयूं आहिनि जाम पियूं आहिनि हिते तव्हां ॾिसंदो त पोइ ही पुराणे दौर जो कैमरा बि तव्हां हिते ॾिसंदो ही तव्हां ॿियो हिते हिकिड़ो ॿियो तमामु मूंखे सुवालु आहे माशाल्लाह यानी तव्हांखे एतिरी ॼाण कलेक्शन तव्हां गॾु कई आहे पर हिन खां वधीक मां इहा शइ ॾिठी आहे तव्हांजी लतीफ़ साईं सां मोहबत इहा भला कीअं थी इहा हिननि जे बसि इहा त आऊं चवां थो त इहो किथां शुरूआत किथां थी छो त मां ॿुधो आहे तव्हांखे अमेरिका में बि ॿुधो आहे तव्हांजी वीडियोज़ में ॿुधो आहे शाह लतीफ़ हिते ॻायो वेंदो आहे ऐं असां नंढे हूंदे खां शाह लतीफ़ जूं ॿोलियूं ॿुधंदा पिया आयासीं मुख़्तलिफ़ सुगड़ मुख़्तलिफ़ उस्ताद मुख़्तलिफ़ ॾाहनि मूंखे धराड़ पवार हिते असां वटि हुयो त पोइ मूंखे शौक़ु थियो त इन शइ शाह लतीफ़ खे पढ़ा त पोइ उन मां पोइ आहिस्ता आहिस्ता शयूं ईअं पोइ थी वियूं सही सही जी तमामु बहितरीनु हिते ॾिसूं था पुराणे दौर जी का सिलाई हा मशीन इहा बि- सिलाई मशीन आहे मथे वरी ताला मिलंदा उन खां मथे तव्हांखे जॾहिं ॾिसंदव त ही ज़ेवर हिते ही तव्हांखे मिलंदा इहे ज़ेवर आहिनि पुराणा इहे कठमाल बि पियो आहे झांझर बि पई आहे तव्हांखे इहे हथ कड़ोल बि पिया आहिनि तमामु बहितरीनु। इहे शयूं तव्हांखे मिलंदियूं जी साईं हिन हिरण जी छा साईं कहाणी ही हरण बि आहिनि शाह लतीफ़ त ॻायो जीअं से हरण हुमाव सरद गिरदान संसार में हू पग न खोड़े पटिए हू धड़ सड़ न धरे साह जेकस मुलाव ससुईअ सूर पिराया ही हरण बाए ही तव्हांखे हू मिलंदो पंहिंजो हथकड़ी बोते खे बरन में ॾाए ॾींहं थियासि बघाड़ियूं बगले लिंगे लोह लॻासि जॾहिं सॼण यादि पियासि त छिरक छिनाई हिकिड़ी ही आहे नीयर जेको शाह लतीफ़ ॻायो हुए त पोइ चयोसीं हीअ बि रखूं ही तलवारूं आहिनि ही मुख़्तलिफ़ सिका आहिनि जेके मुख़्तलिफ़
हे काथों जो आहे हरण? ही हरण न आहे, ही बकर आहे, ही जेको वाह वाह पहाड़ी बकरो या बलूचिस्तान वारी जी, साइड जी। ते इहो पहाड़नि में बकरो हूंदो आहे। ही बेडरूम ठाहियो असां। अच्छा हा पुराणे दौर में ही तव्हांखे ही झली बि मिलंदी आहे अॻे ज़माने में। हाणे त पंखा अची विया आहिनि, बिल्कुलु। पंखनि वारी जॾहिं ही झली अची वई। हेॾा ही हिंदोरो आहे, वाह वाह पोइ वरी ही तव्हांखे छपर खट मिलंदी। उन खां पोइ ही बुखारो जेको आहे इहो आहे। होॾां हू फ्लैपर वारी टीवी जेका वाह वाह पुराणियूं टीवियूं ईंदियूं हुयूं, वाह साईं उहा वाह, तव्हांखे मिलंदी। तमामु बहितरीन। हा ईअं ॻाल्हियूं त शयूं त जाम आहिनि, पर ईअं माशाल्लाह न काफ़ी हिस्टोरिकल इंफॉर्मेशन ऐं शयूं तव्हां वटि मौजूदु आहिनि। ऐं मां सॼनि दोस्तनि खे चवंदुमि जेके बि दोस्त वेझा आहियो साईं कहिड़े बि टाइम अची था सघो ऐं विज़िट करे था सघो। ऐं मां त चवंदुमि पंहिंजे ॿचड़नि खे वठी अचो, उन्हनि खे हीअ हिस्ट्री ॾेखारियो। माशाल्लाह कार्ड ही तारा यार कहिड़े कम जा कार्ड आहिनि 200। हा सिर्फ़ु 200 माण्हुनि जी दावत। बसि साईं इहा दावत आई हुई साईं वटि, दोस्त खणी आया। बाक़ी साईं जी ऑफिस आहे। साईं तव्हां पंहिंजे बचनि खे वठी अचो, हे सिंध जी तारीख़ सां वाक़फ़ियत मिली वेंदी। सिंध में कहिड़ी कहिड़ी तारीख़ रही आहे, कहिड़ो ट्रेडिशन। साईं वटि वॾो कलेक्शन आहे। वॾी महिरबानी, ख़ासि करे पंहिंजे बचनि खे ॾेखारियो, महिरबानी।